त एज़ अ लॉयर तव्हां छा था सम्झो त इहो इंटरनेशनल लॉ जे मुताबिक़ या हूअं ई इहो केतिरो ग़लति हुयो इहो वॉर ऐं इंडिया जो इहो क़दम? ॾिसो, पहिरियां त मुबारकबाद ॾींदुमि असांजी पार्टी पूरी अफ़वाज पाकिस्तान खे, हुनमें असांजो एयरफोर्स बि आहे, नेवी बि आहे, त उन्हनि हिकिड़ो तमामु बहितरीन जेको डिफेंस कयो ऐं डिफेंस सां गॾोगॾु उन हिकिड़ो अटैक बि कयो। इंटरनेशनल लॉ जे तहत अगरि तव्हां ॻाल्हि कयो था त असां पाकिस्तान हमेशह डिफेंसिव पोज़ीशन में रहिया आहियूं। असां कॾहिं बि अगराई कोन्हे कई, कॾहिं बि उन अटैक न आहे कयो, अटैकिंग पोज़ीशन में कॾहिं बि न आहे कया, ऐं हमेशह असां सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। ऐं उहो जेको इंडिया आहे, भारत, उहो हमेशह राति जी ऊंदाही में असांखे जेको हमला कंदो आहे, ईअं सम्झो त जेको डरपोक क़िस्म जो मुल्क आहे, उहो खुली करे विड़ी बि कोन थो सघे। हालांकि असां खां 3-4 गुना वॾो हुनजी जोग्राफिकल एरिया आहे, हुनजी फोर्स जेका आहे असां खां वधीक आहे मिक़दार में, तादाद में, त उनजे बावजूद बि असां हमेशह डिफेंसिव पोज़ीशन में रहिया ऐं हमेशह असांजी अफ़वाज पाकिस्तान पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे मुल्क जे अवाम खे प्रोटेक्ट कयो आहे ऐं उनजो जेको सो तहफ़ुज़ कयो आहे। उनमें असांजो जेके बि सरहदूं आहिनि, असांजी जोग्राफिकल सरहदूं आहिनि, उन्हनि खे जेको सो प्रोटेक्ट करे रखिया आहिनि। असांजो जेको एयरफोर्स आहे उहो हवाबाज़ी में उनखे प्रोटेक्ट कयो आहे त हवा में असांजे जेके बि मुल्क आहिनि, जेके असांजा मुखालिफ़ या दुश्मन मुल्क आहिनि, उहे कॾहिं बि असां ते मेरी अख न ॾिसी सघनि या को अटैक न करे सघनि। असांजी समुंडी जेका पट्टी आहे उन ते असांजी नेवी जेका आहे उहा हमेशह चाको चौबंद रहंदी आहे, हमेशह एक्टिव रहंदी आहे। असांजे मुल्क जी जेके सरहदूं आहिनि उन्हनि खे हमेशह उन्हनि प्रोटेक्ट कयो आहे। इंटरनेशनल लॉज़ जे हिसाब सां असां डिफेंसिव पोज़ीशन में रहिया आहियूं, अटैकिंग पोज़ीशन वारो जेको सो अचूज़ हूंदो आहे। अच्छा रियाज़ साहिब, मां ॾिठो त न सिर्फ़ु असांजी इन नेशनल मीडिया इन ॻाल्हि खे कवर कयो हो ऐं ख़बरुनि खे शाया कयो हो, पाकिस्तान जी फ़तह खे शाया कयो हो, पर BBC बि इन शइ जो मुज़ाहिरो कयो त हुन बि फ़राख़ दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे असांजे इन पाकिस्तान जी जीत में ऐं विक्ट्रीअ में ॾाढा ज़बरदस्त बयान ॾिना। इन ॻाल्हि खे कीअं सम्झो था त इंडिया जी जेका साख आहे केतिरी मुतासिर थी इन नेगेटिव अमल सां? ॾिसो, इहो सिर्फ़ इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में जेको सो जंग कोन हुई, इनखे पूरी दुनिया ॾिसे पई। पूरी दुनिया खे ख़बर पइजी वई त पाकिस्तान जी जेका फौज आहे हिकिड़ी बासलाहियत प्रोफेशनल जेका असांजी फौज आहे ऐं उहा डिसिप्लिन फौज आहे। इहा दुनिया में ऑलरेडी उन्हनि पंहिंजे पाण खे मजरायो आहे। डिफरेंट उनजी जेके ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि, जेके फॉरेन में, जेके यूनाइटेड नेशंस में असांजी फौज जेको कमु कयो आहे, असांजे ॿियनि मुल्कनि में बि असांजी पाकिस्तान पंहिंजी ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि। त दुनिया ॾिठो त असां वटि तादाद कम हुजण जे करे बि असां इंडिया खे उहो जवाबु ॾिनो आहे त शायदि सदियुनि में उहो यादि रखंदो, उनखे उहा चपेट लॻी आहे। ऐं हुननि जी तव्हां ॾिसो त असांजी मीडिया हमेशह हिकिड़ो सुठो रोल प्ले कयो आहे, हमेशह सच जी ॻाल्हि कई आहे। हुनजी तव्हां मीडिया खे ॾिसो त मीडिया उन्हनि त ईअं सम्झो त पूरो पाकिस्तान फतेह करे चुका हुया। त भई कराची बि फतेह थी वियो, त लाहौर बि फतेह थी वियो, त सुबुह जो नाश्तो लाहौर जो पिया सोचनि त कराची ते जेको सो सीविल ते अची करे उहे पिकनिक मल्हाईंदा ऐं फलाणी जॻह ते फलाणी। असां हिते कराची में वेठा हुआसीं ऐं जज़्बो तव्हां ॾिसो जेका दुनिया ॾेखारी, BBC जी जेका रिपोर्ट हुई, ऐं हुन टाइम मुसलसल जेको सो मीडिया खे सर्च बि कयां पियो, ॿुधां बि पियो, त उन्हनि हिकिड़ी रिपोर्ट हलाई हुई त पाकिस्तान हींअर ताईं जेको डिफेंसिव पोज़ीशन में रहियो, उनजे बावजूद बि सब्र में रहियो, पर जेॾी महिल उन्हनि अटैक कयो त उहो एतिरो ज़ोरदार अटैक कयो जो इंडिया जा जेके उनजी फोर्सिस जा जेके प्लेसिस हुया उन्हनि खे उन्हनि डिस्ट्रॉय कयो। ऐं उन्हनि कॾहिं बि असांजी पाकिस्तान आर्मी जेको सो जेके सिविलियंस हुया, सिविलियन आबादी हुई, उन्हनि खे अटैक न कयो। उनजी फौज जी तनसीबातनि खे, उनजी फौज जे जेके प्लेसिस हुया उन्हनि ते अटैक कयो ताकि उनजी फौजी तनसीबातनि खे नुक़सान पहुचाए। ऐं ॿी ॻाल्हि त उन टाइम में
असांजो अवाम जो मुराद एतिरो हाई हुयो, एतिरो उन्हनि जी सिंसियरिटी हुई, उन्हनि में एतिरो जज़्बो हुयो, तव्हां यकीन कंदो त असांजे जेके माण्हू हुया, जेके बि सभिनी सूबनि में जेके माण्हू हुया, उन्हनि तव्हां टीवी ते ॾिठो, तव्हां पाण मीडिया में ॾेखारियो, असां बि वॉच पे कयो त मुख़्तलिफ़ माण्हू के बंदूकूं खणी पे निकिता, के कुआड़ियूं खणी पे निकिता, जंहिंखे जहिड़ो हथु आयो, केर बि असांजी अवाम मां को माण्हू डिॼी करे घरनि में न वेठो, बल्कि ॿाहिरि निकिता ऐं उहे उन्हनि जो जज़्बो एॾो हुयो त उहे चवनि पिया त असांखे मौक़ो ॾियो त असां पंहिंजी फौजनि सां गॾु अफ़वाज पाकिस्तान सां गॾु बीही करे गॾु विढ़ो वञनि हिंदुस्तान जे ख़िलाफ़। असां हिंदुस्तान सां हाणे न पिया विढ़ो, असां हिंदुस्तान सां 1947 खां पिया विढ़ो। असांखे हिंदुस्तान जी चपे चपे जी जेका प्रिपरेशन थियल आहे असांजे अफ़वाज पाकिस्तान खे, छो जो पहिरियों इमीडिएट दुश्मन इहो ई आहे जेको हमेशह वार कंदो रहंदो आहे ऐं हमेशह उनखे मौत ऐं उहे चपेटियूं लॻंदियूं आहिनि, पर अञा ताईं मुड़े कोन थो, सुधरे बि कोन थो। असां त पंहिंजी फिगर ॾसी ते बि 0-8 जी असांजी फिगर आहे, 8 हुनजा जहाज़ किरायासीं, पर यूएस जो जेको प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रंप, उहो हर तकरीर में उन्हनि खे इंडिया खे ॿुधाईंदो रहे, दुनिया खे ॿुधाईंदो रहे पाकिस्तान वारनि जा 8 जहाज़ किराया।